सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदासीं। अवां जे पंहिंजे प्रोग्राम में असां जान मोहम्मद महर साहब जिन जी ॻाल्हि कंदासीं, जेके तमामु बहितरीन सहाफ़ी रहिया ऐं असां सां हींअर फ़ोन कॉल ते नासितो साहब मौजूदु आहिनि। समूरी सिंध सोगवार रहे सर। असां पहिरीं त हिन प्रोग्राम में अवां खे भलीकार चऊं था ऐं अवां संदन तॾहिं ते मौजूदु आहियो। अवां संदन साण सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। अवां जी दोस्ती ऐं उन खां पोइ सहाफ़त जी दुनिया में गॾु गॾु हलणु, अवां इन सॼे वाक़िए खे कीअं था ॾिसो? हिकिड़ो त तव्हां ॾिठो आहे त जनरली सिंध जे सहाफ़ी बिरादरीअ में ऐं आम तौर ते आम माण्हुनि में बि इन वाक़िए जे करे ख़ौफ़ ऐं ॾुख जी गॾियल लहर आहे। हीउ वाक़ियो जीअं थियो उहो 13 अगस्त जी शाम हुयो ऐं 13 अगस्त जी शाम तव्हां ख़बर आहे त सर्व सिंध जे शहरनि में सिक्योरिटी वग़ैरह सख़्तु कई वेंदी आहे। मुल्क 14 अगस्त जे हवाले सां जश्न जे तयारियुनि में हुयो, जिथे किथे लाइटिंग ऐं हिन जा इंतज़ाम हुया। पर ही के टारगेट किलर्स आहिनि जेके शाह जान मोहम्मद पंहिंजे ऑफिस खां निकितो त उनखे उन रस्ते में रोके गोलियुनि जो निशानो बनायो आहे। ऐं सिंध में सहाफ़ियुनि जे लाइ इहा सूरत हाल टिगे अरसे खां हले थी। पाकिस्तान सॼे में हिन वक़्तु सहाफ़ियुनि जे लाइ मसइला आहिनि। दुनिया सॼीअ में जेके रेटिंग्स थियनि थियूं सहाफ़ियुनि जे हवाले सां, उन्हनि पाकिस्तान खे गैर महफ़ूज़ मुल्क करार ॾिनो पियो वञे। पर सिंध तमामु घणो गैर महफ़ूज़ इलाइक़ो बणिजी वई आहे। ही को पहिरीं जर्नलिस्ट न आहे। 2 ॾींहं अॻु में ख़ैरपुर में हिकिड़ो ॿियो जर्नलिस्ट क़त्ल थियो हुयो ऐं इन खां अॻु में बि तमामु घणा वाक़िया थियल आहिनि। बुनियादी तौर ते जान मोहम्मद महर हिकिड़ो अहिड़ो समझदार सहाफ़ी हुयो जंहिंखे पंहिंजे इलाइक़े माण्हुनि उतां जे मुख़्तलिफ़ मामलनि जी चङी रीति ख़बर हूंदी हुई। उनजे करे असां जेकी जर्नलिस्ट आहियूं उन्हनि जो कमु इन नोयत जो हूंदो आहे जो असांखे ख़ुदि ख़बर न हूंदी आहे त असांजे कम ते केरु असांजो दोस्त ठहे पियो या केरु असांजो दुश्मन ठहे पियो। पर साफ़ असां वटि पेशेंस जी जेकी अणहूंद आहे उनजे नतीजे में सहाफ़ियुनि जा दुश्मन बि घणा थी वञनि था। जान मोहम्मद जो लाॾाणो सिंध जे सहाफ़त जे लाइ उन हवाले सां इंतिहाई अहम ऐं गंभीर मामिलो आहे। छाकाणि त सिंध में जेकी बहादुरीअ सां ॾुखियनि मसइलनि ते रिपोर्ट कंदड़ जर्नलिस्ट हुया उन्हनि में जान मोहम्मद हिकिड़ो हुयो। ऐं ईअं जे आवाज़ ख़ामोश थींदा रहंदा त तमामु ख़तरनाक ॻाल्हि थिए थी। ऐं अॼु ज़ाहिर 3 ॾींहं गुज़रे थो पियो, अञा ताईं ऑफिशियली त इहो न ॿुधायो वियो आहे त को माण्हू वधाए, पर अनऑफिशियली इहो ॿुधाइजे पियो त कुझु माण्हू हिरासत में वरिता विया आहिनि। जेकॾहिं हिरासत में वरिता विया आहिनि त रुॻो ईअं माण्हू वारण सां त मसइलो हल न थींदो। पर असांखे उमेदु आहे त हिन जे असुल कातिलनि ताईं पहुचंदा ऐं उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾिनी वेंदी जो आईंदे जे लाइ को मिसाल बणिजी वञे। वरी कंहिं माण्हू बेगुनाह माण्हू बेगुनाह सहाफ़ी बेगुनाह इंसान जी ज़िंदगी वठण जी का ज़रूरत न थिए। अच्छा सर, हूअं बि सिंध में शऊर खे त ॻोल्हे ॻोल्हे क़त्ल कयो पियो वञे, पर ही छा इदारनि ते सवालिया निशानी कोन आहे? छा त सम्झो छा थ्रेट्स मौजूदु कोन हुया, इदारा अलर्ट कोन आहिनि? अवां कीअं इन शइ ते पंहिंजा रिव्यूज़ ॾींदा? जान मोहम्मद जी लाइफ जेकी आहे उहा ॾुधे अरसे ताईं जीअं तव्हां ॿुधायो असां ॾहाकनि जा ॾहाका गॾिजी रहिया आहियूं। उन जी लाइफ में इन क़िस्म को इन वॾे क़िस्म जो थ्रेट रिकॉर्ड ते मौजूदु न हुयो, कॾहिं बि न हुयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जनरल थ्रेट्स मौजूदु हूंदा आहिनि। उनजे लाइ हीउ मामिलो जेको आहे उहो उन हवाले सां हीउ जेको जिते वाक़ियो थियो आहे सखर में उहो इलाइक़ो अॼु असां अची ॾिठो बि आहे। उहो लोकल बोर्ड ऑफिस खां अॻियां लोकल बोर्ड जो इलाइक़ो आहे। उते ई सरकारी इदारनि उन्हनि जा दफ़्तर आहिनि। ATC कोर्ट आहे। उते वॾे पैमाने ते सिक्योरिटीअ जा इंतज़ाम बि थियल हूंदा आहिनि। उनजे बावजूदि ही माण्हू आया आहिनि। को हिकिड़ो या 2 माण्हू न हुया, काफ़ी जजे तइदाद में माण्हू ॾिसजनि था जेके मोटरसाइकिलुनि ते हुया ऐं ॿियनि सवारनि ते हुया। उन्हनि हिकिड़नि इशारो कयो आहे, ॿियनि निशानो बनायो आहे। त इन सॼो इहो बेरहमीअ सां क़त्ल जो कारोबार थींदो रहियो ऐं को सरकारी इदारो उते मौजूदु न पतो न मुदाख़लत न करे सघियो। इहो बुनियादी तौर ते अहम सुवालु आहे त जेके असांजा सिक्योरिटी प्लान्स आहिनि उहे उन सतह जा थियनि नथा। शायदि उहे रुॻो पेपरनि ऐं कागज़नि में हुजनि था, अमली तौर ते नथा नज़र अचनि। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। तमामु वॾा पाण सहाफ़ी हुया ऐं इहो त सिंध जे शऊर जो सिधो सं क़त्ल आहे। सही था चओ त जान मोहम्मद जी जेको तव्हां ॾिसंदो उन तमामु रिस्क वारा कम कया। हू आम माण्हुनि जे मिसाल तौर हिन हिकिड़े वॾे ज़माने में हिकिड़ो कमु इहो कयो त हुन कचे में वञी धाड़ेलनि जा इंटरव्यू कया हुया ऐं उन इंटरव्यू वसीले में इहा पॉइंट साबित करण जी कोशिशि कई हुई त धाड़ेलनि ताईं जेकॾहिं हिकिड़ो बेहथियार साथ ई पहुची थो वञे त पोइ लॉ एनफोर्समेंट छो नथा पहुचनि, पुलिस छो नथी पहुचे, हुनजो दबाव थियो। ऐं इन क़िस्म जा जॾहिं हिकिड़े मरहले ते
बस में अगवाकार घड़ी आया हुआ तो उन्होंने इहो मुतालबो कयो त असांखे पहिरीं मारे छॾींदा, इन जे करे जान मोहम्मद अचे हुनजी मौजूदगीअ में असीं ॿाहिरि निकिरंदासीं। जान मोहम्मद हिकु अहिड़ो साफ़ी हुयो जंहिंजा असर सूख जेको हो उहो तमामु वॾे कच्चे जे मामले जे हवाले सां उनखे चङी रीति ख़बर हूंदी हुई त कच्चे में कहिड़े इलाइक़े में कंहिंजो असरु आहे, उते केतिरी आबादी आहे, कहिड़ी बिरादरियूं रहनि थियूं, उनजा कंफ्लिक्ट कीअं आहिनि। त इन क़िस्म जी एंथ्रोपोलॉजिकल ऐं सोशियोलॉजिकल इंफॉर्मेशन रखंदड़ घटि सहाफ़ी हुजनि था। जान मोहम्मद ज़ाती तौर ते हिकिड़ो साफ़ दिलि माण्हू हुयो जंहिंसां मतिलबु ज़िंदगीअ जा एतिरा साल असां गुज़ारिया त कॾहिं असां हुनखे कंहिं ज़ाती दोस्तनि में हिकिड़ा माण्हू पढ़ाई थींदा आहिनि न नेचर में, कंहिंसां को खॾे में वियो हुजे उहो न हुजे, इख़्तिलाफ़ रखण जो तरीक़ो हुनखे ईंदो हुयो, तमामु मुहज़िब तरीक़े सां इख़्तिलाफ़ रखंदो हो, डिफरेंस ऑफ ओपिनियन रखंदड़ हुयो। जान मोहम्मद जो लाॾाणो सिंध जे साफ़ हिकिड़े तमामु आम बाब जो लाॾाणो आहे ऐं उहो इहा कमी जेकी आहे उहा डिघे अरसे ताईं हर माण्हू महसूसु कंदो, हुनजो ख़ानदान सां असीं ताज़ियत कयूं था, सिंध जे माण्हू ताज़ियत कनि था, पर जान मोहम्मद वरी त न अचिणो आहे ऐं ही नुक़सान जेको थियो आहे इहो नुक़सान अहिड़ो नुक़सान आहे जंहिंजो अज़ालो त हाणे थी नथो सघे सवाइ हिनजे त हुनजे कातिलनि खे जवाबदारनि खे ॿधिजे गिरफ़्तार कजे, उन्हनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिजनि जीअं वरी को जान मोहम्मद गोलियुनि जो निशानो न बणिजे। छाकाणि त असीं ॾिसूं था पिया त ही असांजो इलाइक़ो सिंध वारो इलाइक़ो साफ़िन जे लाइ गैर महफ़ूज़ इलाइक़ो बचे थो। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं छा असां वटि इदारा अञा एतिरा मज़बूत कोन थिया आहिनि, छा अॻियां ॿ खनि पुलिस चौकीज़ कोन हूंदियूं, छा थ्रेट्स मौजूदु कोन हूंदा। यकीनन जर्नलिस्ट लाइ हमेशह थ्रेट्स रहंदा आहिनि, पर इहे मुंहिंजे ख़्याल सां तमामु वॾा सवाल आहिनि सर। असां यकीनन दुआगू आहियूं संदन पोइवारनि जे लाइ, संदन ख़ानदान जे लाइ, तरफ़ पाक संदन खे सब्र अता फरमाए। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां पंहिंजा रिव्यूज़ असां सां शेयर कया। तव्हां हिन वक़्तु संदन तॾे ते मौजूदु आहियो। ॿी ॻाल्हि त जॾहिं बि वरी बि मां इहो ई चवंदसि त असां जेको आहे सो हिन जंहिं सोसाइटी में रहूं पिया उते यकीनन शौर खे बि ॻोल्हे ॻोल्हे मारियो वञे थो ऐं सच बि जिते ॾोहारी आहे ऐं सच ॻाल्हाईंदड़ खे बि इज़तनाक सज़ा मिले थी, त उते पोइ हाणे सुधार कहिड़ा मुमकिन हूंदा या वरी पोइ असां उते सुधारे जी ॻाल्हि कीअं करे सघूं था। ख़ैर प्रोग्राम जी तरफ़ मोटी अचूं था। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि। लतीफ़ लगारी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण लतीफ़ साईं जा पारखूं आहिनि, उन्हनि खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अव्हांजी महिरबानी सर, अव्हां प्रोग्राम में कही आया आहियो ऐं हमेशह जॾहिं बि हिन अङण ते तव्हां मौजूदु रहंदा आहियो त कचहरी ॾाढी सुठी रहंदी आहे। ख़ुशि तव्हां ठीक लॻा। महिरबानी आहे। ख़ासि करे असांजा मेहरान टीवी जा जेके दोस्त आहिनि ॿुधण वारा आहिनि उहे एॾो प्यारु ॾियनि था ऐं हीअ त असांजो घरु आहे। हमेशह जीअं इहा ई ॻाल्हि कंदो आहियां, असांखे ईंदे ॾाढी ख़ुशी थींदी आहे पंहिंजे अङण ते जेको आहे। पोइ कॾहिं दर्दनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं सूरनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं आउं वरी इतफ़ाक़ सां जॾहिं बि ईंदो आहियां त पोइ असां थोरो वरी हले छो हुन दर्द जी कैफ़ियत असां ते तारी हूंदी आहे या को अहिड़ो अलमियो जनम वठी वेंदो आहे त असां पोइ उहे शयूं वरी पोइ उनखे उन हिसाब सां वरी थोरो ॻाल्हाइण जी या उन ते जेको आहे सो माण्हुनि खे थोरो हा सही पिया चओ, सही पिया चओ। ऐं प्रोग्राम में तव्हां हाणे असांखे जॉइन कयो आहे। आउं वरी चाहींदी आहियां त तव्हां पंहिंजे तरफ़ खां बि प्रोग्राम जी शुरूआत कयो। सो कीअं अॼु शायदि हाणे जीअं ताज़ो जेको अलमियो थियो आहे, जीअं दोस्तनि में ॿुधायो, असांजे नाज़ साहब ॿुधायो या प्रोग्राम जो जेको मेन शइ आहे जेका आहे त सिंध जो शऊर कीअं पियो क़तल थिए, ॻोल्हे ॻोल्हे मारियो पियो वञे सिंध जे शऊर खे। त सभिनी खां पहिरीं तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेके कमिटेड माण्हू आहिनि, हीअ हर माण्हू जे बस जी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजे बस जी तव्हांजे बस जी ॻाल्हि कोन्हे, त उन जाइ ते कमिटेड थी बीहण, पंहिंजो सिर जेको आहे उहो तिरी ते खणणु, 40-40 साल पंहिंजे इन शइ खे ॾियण जे लाइ। छो जो हाणे जान मोहम्मद जेको हो न उहो हाणे माना पंहिंजे उहो साफ़ जे बिल्कुलु जेको हिकिड़ो चइजे त उरूज ते हो जेको आहे सो हुन पंहिंजी साफ़ ते जेका ईअं सम्झो हिकिड़ो ॿार खे जी चीच खां झले जे शुरूआति कबी आहे पंधु करण जी, त उन खां वठी हुन पंहिंजे जेको आहे सो जॾहिं ईअं खणी चइजे त अख़बारी हक़ करे उन खां पोइ वरी किथां जी नुमाइंदगी मिले या किथां जी पोइ जेको हुनजो किरदारु रहियो या जेके हुनजी शयूं उहे त अलॻि ॻाल्हियूं आहिनि। पर पहिरीं आउं लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि में इन्हनि माण्हुनि खे जेके शऊर असांजो जेके कमिटेड धरती सां या ताज़ो इन खां पहिरीं वाक़ियो थियो प्रोफेसर अजमल साहब जो, त लतीफ़ साईं चयो त कानारिया कुणकनि, कानारिया कुणकनि जिनी लोह लिङनि में, जिन जे जिस्म में कान लॻल आहिनि, लोह पियल आहिनि। छाजे करे
जो हू पंहिंजे उन नीह में उन इश्क में हू कमिटेड आहिनि ऐं पंहिंजी जाइ ते बीठा आहिनि। कानारिया कुणकनि जिनी लो लिङनि में मोहबत जे मैदान में पिया लाल लुछनि, पाण ई ॿधनि पटियूं, कंहिं वार जी मदद नथा कनि, हू पाण निकिरी था पवनि, सही पाणी पंहिंजो इलाज था कनि, पाणी पंहिंजा तबीब था थियनि। त लतीफ़ साईं चयो पाणी ॿधनि पटियूं, पाणी चिकिया कनि, पोइ वटां वाढो ॾिन रही अचिजे रातड़ी। वाह पोइ हलो त उन्हनि माण्हुनि सां कमिटेड थी गॾिजी उन्हनि माण्हुनि जो अज़म हौसलो खणी पाण सां जेको आहे हलो। ऐं ही को क़तल इन जो जेको जंहिं बि असांजो शऊर जो जॾहिं बि जिते बि क़तल थियो आहे त उहो एतिरो ज़रूरु ज़हन में तव्हां रखो त उहो प्लान आहे, प्लान आहे, ईअं प्लान जे बग़ैर न आहे। असां सां जेको दुश्मन विढ़े पियो उहो प्लान सां थो विढ़े। जॾहिं रंग कहिड़ो बि ॾिनो वञे, उनखे रंग भले कहिड़ो बि ॾिनो वञे, छो जो जॾहिं असीं छड़ विछड़ हूंदासीं त दुश्मन असांखे टारगेट करे ॻोल्हे थो। ऐं ईअं थो असांखे करे, जीअं ॾिसो हिकिड़ो वण आहे न हुनजी टारी कटबी आहे त उहो वरी पंहिंजो उन जाइ ते वधंदो पवंदो आहे, पर हू असांजी ज़मीन मां पाड़ूं कढणु थो चाहे। इन ई शइ खे ॾिसंदे लतीफ़ तॾहिं ई शइ मतिलबु गवाही ॾिनी हुई जॾहिं ससुईअ सां जेका वारदात थी हुई उन में बि प्लानिंग हुई। हू था पलाणी न, उठ पलाणबो आहे न, जॾहिं तयारी सफ़र जी थींदी आहे थोरो बि केरु तयारी थो करे त हू त ससुई थी चए त हू था पलाणी न, मुंहिंजो हीअं थो हीणो थिए, तंग मारूं तिन जूं बीठा जत जड़ीन, मुंहिंजो हो त पुनो था नी न ॿारो ची ॿोली करियो जेको आहे। इहे शयूं ॾिसो न, हालांकि हू त ख़ुशि थी न त मूं वटि जेको आहे सो मुंहिंजा महिमान आहिनि, हुनखे कहिड़ी ख़बर त हुनजे मन में जेको आहे सो मंदी आहे। ऐं पोइ जॾहिं हू उथे थी ॾिसे थी ॻोल्हे थी त सुबुह जो त कारीगर कख लॻा पिया आहिनि, जॾहिं उहो मंज़र ॾिसे थी त पोइ चए थी अङण उहो ई, अङण उहो ई, पट त उहो ई आहिनि न, सखर उहो ई हूंदो न, पर जान मोहम्मद मार न हूंदो, हंध उहो ई हूंदो, यूनिवर्सिटी उहा ई हूंदी, प्रोफेसर अजमल मार न हूंदो, सही ॻाल्हि आहे, अङण उहो ई, जतन पसां जूअ में ओताकूं ओठियड़नि जूं, पोइ हुननि जा ठिकाणा सभु मूं वञी ॻोल्हिया, जॾहिं आउं जाॻियुसि जॾहिं मूं अखि पटी त अङण उहो ई, जतन पसां जूअ में मुंहिंजा उहे त उहा ई कोन के, ओताकूं ओठियड़नि जूं सोजियूं सभु हुई, पोइ जेके जेके हुनजा ठिकाणा उते मूं वञी ॻोल्हिया पर हू उते कोन हुआ। पोइ लतीफ़ साईं छा थो चए त अखियूं रतर हुई माग निहारे मोटियूं, हाणे असीं उहे माग ॾिसूं पिया, उते ॻोढ़ा ॻारियूं पिया, रत रहूं पिया, हाणे इहो असां वटि आहे, असांखे इहो जेको दर्द आहे हाणे असां बसि उनजी जेको हाणे इहो आहे त बाबा छा किरदार अॼु बि मौजूदु आहिनि, सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे ऐं सोसाइटी जो ढांचो मुख़्तलिफ़ आहे, पर उन ई ढांचे खे लतीफ़ साईं जेको आहे सो ॾाढो सुहिणे नमूने सां बयानु करे विया। ॻाल्हि चवण जो मक़सदु त सचो माण्हू खरो माण्हू हिन असांजे माहौल में हिन सोसाइटी में लोड़े थो, ऐं जेको सच ॻाल्हाए थो उनखे उहा सज़ा पंहिंजी भरणी पवे थी, पंहिंजी उहा क़ीमत अदा करणी पवे थी। पर चवण जो मक़सदु आहे त टर्निंग पॉइंट भला पोइ किथां ईंदी, वरी बि ॻाल्हि एजुकेशन जी थींदी, ॻाल्हि वरी बि शऊर जी थींदी। चयो वञे थो न जिते जिते तव्हां जंहिं शऊर जे आवाज़ खे दॿाईंदा उते उते शऊर जी लाट ज़रूरु पैदा थींदी। सो तालीम सां ई तब्दीली मुमकिन आहे। सो असां ॻोठनि जे तरफ़ वरी जेकर नज़र विझूं था, ॻोठनि जा स्कूल ऐं नई हिकिड़ी सिलेक्शन, त मुंहिंजे ख़्याल सां तालीम जेकर बहितर हूंदी त वरी ॾिसो हिकिड़ो जेको माण्हू वियो उहो माण्हू अची नथो सघे, पर वक़्त सां ख़ाल ज़रूरु भरिजे थो, ईअं आहे? बिल्कुलु ई आहे। माण्हू त काइनात जॾहिं खां ठही आहे सही त माण्हू आया आहिनि, माण्हू विया आहिनि, कई तारीख़ साज़ माण्हू आया, सही ॻाल्हि आहे, ऐं कंहिंजे बि वञण सां को ख़ाल नथो रहिजी वञे, उहो ख़ाल भरिजी थो वञे। सही। ऐं इहो कुदरत जो हिकिड़ो कानून आहे, कुदरत जो हिकिड़ो साइकिल आहे, त उन साइकिल में हीअ काइनात हलणी आहे, पर जेके माण्हू उन कैलिबर जा माण्हू आहिनि, ओड़ा माण्हू पैदा थियण में टाइम लॻे थो। जीअं पाण हींअर यादि पिया कयूं जान मोहम्मद महर खे, ठीकु आहे, यकीन कयो त इहो वाक़ई सिंध जे शऊर जो क़त्लु आहे, सिंध जे उन अबोझ माण्हुनि जे आवाज़ जो क़त्लु आहे, जिन जो आवाज़ जॾहिं को बि न ॿुधंदो आहे त उहे माण्हू प्रेस क्लब ते पहुची वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे जान मोहम्मद जहिड़ा माण्हू ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि जे आवाज़ खे
उन्हनि ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि जो उहे ऐवान आख़िर मजबूर थी वेंदा आहिनि त उन्हनि माण्हुनि खे रिलीफ ॾियनि। सही। हाणे मूं काल्ह टियों ॾींहुं रिसर्च पे कई, ॾिठो पे जानवरनि जी, मूं सॼी वॉल फेसबुक जी ॼण चेक कई त मूंखे महसूसु थियो त हीअ माना इन उत्तर जे इलाइक़े में जिते एॾी क़बीलाई छेड़ा आहिनि, दुश्मनियूं आहिनि, धाड़ेल आहिनि, उन मुआशिरे में रही करे हुन आम माण्हुनि जे रिलीफ ते कमु पे कयो, धाड़ेलनि जे ख़िलाफ़ पे लिखियो, पुलिस जे ख़िलाफ़ पे लिखियो, उन्हनि खे कंपेल पे कयो त उहे माण्हुनि खे इंसाफ़ ॾियनि। ऐं थोरी हिन में हिकिड़ी एडिशन करणु चाहींदुसि ऐं सबमिशन करणु चाहींदुसि त ॾिसो जेके असांजा ऑफिसर आहिनि, ख़ासि करे आउं पुलिस जे लाइ चवंदुसि न, त उहे ॾाढो माना हींअर ग़ैर ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कनि पिया, ग़ैर ज़िमेदाराना अंदाज़ में पंहिंजी जेका असां ऑफिस खे हलाइनि पिया। ठीकु आहे, जॾहिं इहो क़तलु थियो त उन ते हिकदमि सां जेको SP साहिबु हो उनजो बयानु आयो त इहा जेका था हिननि जो पंहिंजो क़बीलाई झेड़ो आहे। ॾिसो, क़बीलाई झेड़ो हुजे या को बि झेड़ो, या पहिरीं ॻाल्हि त सहाफ़ी जंहिं मयार जो, जंहिं लेवल जो हिकिड़ो 25 रसी जान मोहम्मद सहाफ़ी थियो हो, हाणे उहो इन्हनि क़बीलाई झेड़नि खां मथे वियो हलियो। जीअं नाज़ साहिबु ॻाल्हि कई हींअर त माना हुन माण्हूअ में कॾहिं फॾे वारी ॻाल्हि न हुई, मथां हो। त जॾहिं दोस्तनि में यारनि में का नाराज़गी थींदी आहे त नाज़ साहिबु हुन तमामु वेझो दोस्त रहियो, त हुन चयो त हुन उहो पंहिंजी ॻाल्हि खे रखण जी हुन में ॾांहुं हो। माना जेकॾहिं को नाराज़गी जो इज़हार आहे त उहो कीअं करिणो आहे उहो हुनखे ख़बर हुई। हाणे हिकिड़ो माण्हू 40 साल सहाफ़त खे ॾिए थो, जेको हिकिड़े माना पहिरें पंधु हलंदड़ ॿार वांगुरु, जी साईं ॻाल्हि खे माण्हू स्टार्ट वठे थो, ऐं हिकिड़े हाकर खां वञी करे नाले वारे जान मोहम्मद महर को माना आम सहाफ़ी न हो, उनजो हिकिड़ो कैलेबर हो, उनजी हिकिड़ी ॻाल्हि हुई। माना जेकॾहिं जान मोहम्मद कंहिं ॻाल्हि ते पंहिंजी जेकॾहिं सबमिशन ॾींदो हो त इवन स्टेट जा इदारा बि उनखे कोट कंदा हुआ त जेका हीअ ॻाल्हि करे पियो, माना इन ॻाल्हि में कुझु न कुझु सदाकत हूंदी। जीअं नेशनल लेवल जा जेके सहाफ़ी आहिनि उहे जेके माना तालिबान ताईं पहुची विया, त जान मोहम्मद महर माना जेको साईं ॻाल्हि कई नाज़ साहिबु त धाड़ेलनि ताईं कचे में वञणु, हुनखे उन रस्ते बिना माना सहाफ़ी वटि कलम खां सवाइ कहिड़ो हथियार, उहो माण्हू उते कचे में पहुची वञे, उन्हनि सां वञी ॿुधे, उन्हनि जा इंटरव्यूज़ वञी करे, उन्हनि जा ॾिसो जेको धाड़ेल आहे उहो धाड़ेल में हिकिड़ो मज़लूम रहियो आहे, ऐं उहो उन धाड़ेल जी उन स्टेज ते कीअं पहुतो आहे, उन दर्द खे, उन करब खे रिकॉर्ड करण जे लाइ जान मोहम्मद जहिड़ा ई जेके बाहिमत सहाफ़ी उहे उते वञनि था। अॼु उहो माण्हू जेकॾहिं असांखां धार थी वियो आहे त हुनजी इमीडिएट फैमिली खे डेफिनेटली लॉस आहे, वॾो लॉस आहे। पर उनखां वॾो लॉस जेको आहे न, जेको इररिपेयरेबल लॉस आहे, उहो सिंध जो लॉस आहे। इन मयार जो सहाफ़ी, हिकिड़ो करेजियस सहाफ़ी, मूं जॾहिं उन जेके वेझा दोस्त हुआ त उन्हनि जा मूं पे तासुर पढ़िया त हिकिड़े ॿिनि सहाफ़िन, माना नालो कोन थो कोट कयां, त उन्हनि इहो चयो त थी सघे थो हाणे असांखे सहाफ़त छॾणी पइजी वञे। जान मोहम्मद जी जेका आख़िरी मुलाक़ात हुई दोदे चांडे सां, त चई त जान मोहम्मद चयो त यार पाण हिकिड़ो अहिड़े कम में फासी विया आहियूं जो असां मां घर वारा बि ख़ुशि न आहिनि, असां मां मुआशिरो बि ख़ुशि न आहे। मुआशिरो सम्झे थो त असीं हिते जेको आहे सो 2 नंबर कमु पिया कयूं, पैसा पिया कमायूं, ऐं जेके घर वारा आहिनि उहे चवनि तव्हां असांखे टाइम ई कोन था ॾियो, तव्हां हाणे कहिड़नि खफ़नि में और कहिड़नि कमनि में आहे। त माना हिकिड़ो सहाफ़ी जो जेको रोल आहे उहो हिकिड़े सम्झो त हिकिड़ो जीअं फ्रंट लाइन जा जेके सोल्जर्स हूंदा आहिनि न, त उहे असांजे मुआशिरे जा फ्रंट लाइन सोल्जर्स आहिनि। ऐं ठीकु आहे, माना हींअर एतिरा सहाफ़ी थी विया आहिनि जो माना उहो हिकिड़ो वरी अलॻि चैप्टर आहे, पर हिन कैलेबर जा सहाफ़ी मुंहिंजे ख़्याल में असां वटि खुटंदा वञनि। वरी अहिड़ो सहाफ़ी पैदा थियण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में असांखे हिकिड़ी सदी खपंदी, जेको अहिड़ो माना बहादुर, दिलेर, माण्हुनि जो अॾॾोखी ऐं माण्हुनि जे दिलि में दर्द रखण वारो माण्हू, जान मोहम्मद महर जहिड़ो माण्हू असांखे शायदि वरी को इंतज़ारु करणो पवंदो। जीअं साईं बल्कि ज़िक्र कयो इन साॻे इलाइक़े में अजमल सावंत, ऐं हमेशह ॻाल्हि बार बार वरजाइजे पई त ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि ई माण्हुनि खे टारगेट छो पियो बणायो वञे
जेके रोशनी जी अलामत आहिनि। व्यूअर्स, वक़्तु साई जो थी वियो आहे, नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में। ऐं असां ॻाल्हि कयूं पिया सहाफ़त जी दुनिया जी। ऐं जेकॾहिं इनकलाबी शख़्सियात जी ॻाल्हि कजे त ची गवेरा उन्हनि में हिकु बहितरीनु शख़्सियत जो इंसानु रहियो आहे। ऐं उन चयो त बेहस क़ौम जो ख़ैरु ख़्वाह थियण बि पंहिंजो पाण सां वॾो नाहक़ आहे। पोइ माना जेको इंसानु अव्हां जो आवाज़ उथारे थो, जेको अव्हां जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झे थो, जेको अव्हां जे आवाज़ खे ऐवाननि जे आवाज़ ताईं पहुचे थो, ऐं पोइ अॻियां इदारा ऐवान बि मजबूर थियो वञनि त अव्हां खे रिलीफ ॾियणो आहे, त पोइ उन खे छा थो मिले इन द एंड? उन माण्हू जे लाइ अव्हां छा था कयो? यकीन मञो, जेके अहिड़ा ख़ाल पैदा थींदा आहिनि कंहिं बि समाज में, उहे ख़ाल कोन भरिजंदा आहिनि, ऐं उन्हनि ख़ालनि खे भरण जे लाइ बि तमामु वॾो वक़्तु खपे थो। ऐं वरी टर्निंग पॉइंट जी जेकर ॻाल्हि कजे थी त यकीनन तालीम ई उहो हथियार आहे। तालीम साण ई मुआशरा तब्दील थिया आहिनि, दुनिया तब्दील थी आहे। जंहिं क़ौम जी तव्हां तारीख़ खणी ॾिसंदव उन में तालीम सां ई उहे क़ौमूं उभरियूं आहिनि, तालीम सां ई उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे। असां वटि तालीम जो ई क़त्ल थिए थो, असां वटि शऊर जो ई क़त्ल थिए थो, पोइ बि असां नारो तालीम जो ई हणंदासीं, असां ॻाल्हि तालीम जी ई कंदासीं। बहितर खां बहितर पंहिंजे इदारनि खे अव्हां बढ़ायो, बहितर खां बहितर स्कूल्स खे बढ़ायो। ऐं जिथे जिथे अव्हां ॻोठनि में हिन वक़्तु मौजूदु आहियो, हाणे त हिकिड़ो साल कंप्लीट थी चुको आहे, हिकिड़ो टेन्योर पूरो तव्हां कंप्लीट करे चुका आहियो, त यकीनन तव्हां पंहिंजी उन टीचिंग वारी फील्ड में ॾाढो घुली मिली विया हूंदा ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां पढ़ाईंदा हूंदा। बहितर खां बहितर पढ़ायो। ऐं कुझु उस्तादनि जूं वीडियोज़ बि पाण सोशल मीडिया ते ॾिसंदा आहियूं त एॾो बहितरीनु तरीक़े सां पढ़ाईंदा आहिनि, एतिरो सुठे तरीक़े सां पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया, जो ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे त अॼु जे दौर में बि एतिरा डेडिकेटेड उस्ताद मौजूदु आहिनि। अच्छा, भला हिकिड़ो बहितर लीडर कीअं हुजणु खपे? छा था सम्झो? हिकु बहितर उस्ताद ते बि अचूं था, पर हिकु बहितर लीडर कीअं हुअणु खपे? हुन में छा क्वालिटीज़ हुअणु खपनि? लीडर जी जेका डेफिनेशन इक़बाल ॿुधाई आहे त सुखन दिल नवाज़ जाम परसोस, सुखन दिल नवाज़ यही है रख्त सफ़र मीरे कारवां के लिए। उन एक लाइन खां मथां ज़हन मां निकिरी वई आहे। अंग्रेज़ी में कहावत आहे त लीडर इज़ वन हू नोज़ द वे, हू शोज़ द वे, हू गोज़ द वे। सही। लीडर उहो हूंदो जेके मंज़िल जी ख़बर हुजे, जेको मंज़िल जो रस्तो ॿुधाए, जेको मंज़िल ते वठी वञे। सही। त लीडर जी क्वालिटी इहा आहे। ऐं टीचर इज़ ऑल्सो अ लीडर। उहो माना टीचर रहंदो आहे, उनजो शागिर्द साइंसदान थी वेंदो आहे, उनजो शागिर्द प्रेसिडेंट थी वेंदो आहे, उनजो शागिर्द नोबल इनाम याफ़्ता थी वेंदो आहे, उनजो शागिर्द अलाए कहिड़ा कहिड़ा करिश्मा कंदो आहे। जेको कुझु आहे उस्ताद ई त आहे। उस्ताद सम्झो त हिन सोसाइटी में जेके बि प्रोफेशन्स आहिनि उन्हनि सभिनी प्रोफेशन्स जी जेका फैक्ट्री आहे, सही, जितां उहे सभु प्रोफेशनल्स ठहनि था, उहो उस्ताद आहे। उस्ताद आहे। त उस्ताद जो हिकिड़ो वॾो मक़ाम आहे। ऐं काइनात जा पहिरियां उस्ताद सरवर कौन आहिनि, हुज़ूर पाक जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उहे आहिनि। त माना उहे असांखे आया सेखारण आया, ॿुधाइण आया, सम्झाइण आया, रस्तो ॾेखारे विया। लीडर बि हुआ, उस्ताद बि हुआ। त उन करे चवंदा आहिनि त जेको टीचिंग आहे उहो पैगम्बरी पेशो आहे। माना पैगम्बर बि बेसिकली जेके जेके पैगम्बर आया बेसिकली उहे टीचर्स हुआ। उहे माण्हुनि खे सेखारण आया हुआ, सम्झाइण आया हुआ, ॿुधाइण आया हुआ, सही ऐं ग़लति। उस्ताद बि इहो ई करे थो। जॾहिं पेरेंट ॿार मोकिले थो हुते त उस्ताद उनखे सही ऐं ग़लति जो फ़र्क़ु सम्झाए थो। सही। त छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई जेके नवां उस्ताद जेके इंडक्ट थिया लास्ट ईयर, उनखे साल थियण वारो आहे। ऐं उमेदु इहा ई आहे त हाणे असां वटि हिकिड़ा इंटलेक्ट वारा ॿार जेके आहिनि उहे पैदा थींदा।
ऐं उहे अहिड़ा ॿार पैदा थींदा जेके दुनिया में मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजो पाण मञराईंदा ऐं इंशाल्लाह। कम्पीट कंदा। जी ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि माफ़ कजो, टाइम घटि आहे, जी, जी, हिकिड़ी please, ॻाल्हि please, कोट नाइट करणु कयो। ज़रूरु हिते हिन प्रोग्राम में उन्हनि शागिर्दनि लाइ इंस्पिरेशन ऐं ज़रूरु शेयर कंदुसि त हिकिड़ी छोकिरी मुला मखण जी टंडो आदम जे भरिसां हिकिड़ो ॻोठु हाँ आहे, बिल्कुल मुंहिंजे ख़्याल में शायदि बिस्मा हुनजो नालो, हाँ बिस्मा सोलंकी सोलंकी, बिस्मा सोलंकी। मुला मखण तव्हां शायदि नालो ॿुधो हूंदो, मुंहिंजो को ॻोठु बि ॾिठो आहे, बिटशा जे वेझो आहे, ठीकु आहे। त उन ॻोठ जी हिकिड़ी जी, 7वीं जी, 8वीं क्लास जी छोकिरी उहा नासा जी मिशन ते सिलेक्ट थिए, उहा छोकिरी उते वञे थी अमेरिका। सही सही त हाणे इन में तव्हां ॾिसो त माना कंहिं उस्ताद जो किरदारु हूंदो न, यकीनन यकीनन ठीकु आहे। ॿी हिकिड़ी छोकिरी उन IoT जे थ्रू हिकिड़ा अहिड़ा ग्लासिस ठाहिया, एंटी स्लीपिंग ग्लासेस ठीकु आहे। जी त माना जेकर तव्हांखे निंड अचे थी त उहो यकदम सां तव्हांखे जाॻाइनि। इहा हिकिड़ी नंढी ऐं सवली टेक्नोलॉजी आहे, इन में जस्ट कुझु सेंसर्स आहिनि, ठीकु आहे। उहे सेंसर्स हुन में लॻल हूंदा, उहो ऐं ॿी हुन में हिकिड़ी कैमरा हूंदी। टेक्नोलॉजी इहा टेक्नोलॉजी आहे कहिड़ी, उन में हिकिड़ी कैमरा हूंदी, ठीकु आहे। जेका कैमरा मुसलसल माना माण्हू खे ॾिसे पई ऐं जेकर उनजी अखियुनि में ड्राउज़ीनेस ईंदी त उहो यकदम सां हुनखे कैच करे जेका ॿियो सेंसर आहे उनखे जेको आहे थो क्लिक कंदो पास कंदी इंफॉर्मेशन त हाणे तूं माना एक्टिव थी। त उहो जॾहिं एक्टिव थींदो त उहो माण्हू खे किथे न किथे कंहिं न कंहिं जाइ ते उहो पिन कंदो त माण्हू जागी पवंदो। त हाणे इहो बि बेसिकली हिकिड़ो उस्ताद आहिनि जेके सही ॻाल्हि अहिड़े आहे। क़िस्म जा ॿार पैदा कनि था जेके हाल टीचर सिलेक्ट थी आया आहिनि। मूंखे हुन मां काफ़ी उमेदूं आहिनि ऐं उहे सभु प्रोफेशनल आहिनि, इंजीनियर आहिनि, मुख़्तलिफ़ फील्ड्स जा एक्सपर्ट आहिनि। सही सही सो सही आई होप त सिंध जी तालीम जेका आहे उहा हाणे कंहिं सुठे डगर ते ईंदी। जी इंशाल्लाह इंशाल्लाह। सर जिन खां बि पुछंदासीं छा था सम्झो सर सिंधी समाज असांजो कहिड़े पासे वञे पियो? ऐं त हाणे इहो ई चवंदुसि त ख़ासि करे असांजो जेको शऊर आहे या असांजो सिंधी समाज आहे, हाणे उनखे तरतीब वाइज़ जेको आहे न उन खां माना धरती उनजे पेरनि हेठां कढी पई वञे। जेको आहे छा थियो, पहिरीं असां ते रोज़गार जा दरवाज़ा बंदि थिया, असां माण्हुनि एक्सेप्ट कयो बाबा ठीकु आहे, अञा बि असांजे वटि जीअण जा घस आहिनि, असां उहे पंहिंजा घस ॻोल्हींदासीं। उन खां पोइ असांखां अटो खसियो वियो, असांखां लटो खसियो वियो, असांखां पंहिंजा अजा खसिया विया। पर हाणे जेको असां सां थिए पियो न, जेको अमन असांजो अमन जो पखी जेको असांजो हिननि उॾाए छॾियो आहे न, उहो यकीन कयो त ही हाणे असांखे जेको वठी पिया वञनि उहो असांखे हिकिड़ी उन खाई न वठी पिया वञनि जितां असांखे निकिरण जी का घटि में घटि घटी तकड़ी त कोन थी मूंखे नज़र अचे न मिलंदी। जेको आहे सो लतीफ़ साईं चयो जोसे लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि, केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो जिन जे आसिरे असां वेठा सही सही आहियूं, जेके असांजा मुआफ़िर आहिनि, सही। जे उहो ई असां ते धाड़ा हणनि, सही। जोसे लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि, मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो। जोसे लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, मारूड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दावड़ी। कंहिं दर ॾींदा दाहड़ी। पहिरीं त असां बर्दाश्त करे वियासीं जी, पाण अक्सर ज़िक्र कंदा आहियूं त बाबा असांखे ॾुख मिलियो, तकलीफ़ूं मिलियूं, सही। पोइ सूर हर को पंहिंजा खणी थो वञे, पंहिंजे सिर ते वसाए थो। जीअं ससुई चयो त मुठ मुठ सूरनि सभु कंहिं, मूं वटि सूर वथाण। मूं वटि सूर हाणे वथाण वथाण जो त को माना हल्का हल्का सूर त सभु कंहिं को वटि काथो ई आहिनि, कोन्हे। पर हींअर असां वटि सूर जेके आहिनि उहे वथाण थी विया आहिनि। सही मुठ मुठ सूरनि सभु कंहिं, मूं वटि सूर वथाणा, भरियूं कयो बुणा विया बाहू निकिरी। उहे सौदागरी विया हलिया जेके सूर वठंदा हुआ, सूर सली वञंदा हुआ, जेके दर्द वठंदा हुआ, दर्द जे बदिले मूंखे ॿुधंदा हुआ, मुंहिंजो ख़ुशियूं मूंसां वंडींदा हुआ, उन्हनि सां जिन सां शुरू कंदी हुयसि त उहे माण्हू न रहिया आहिनि। हाणे असांजे ख़ुदा जे वास्ते असां हथ ॿधी इहो ई अपील था कयूं त असांखे जीअण ॾियो। सही लतीफ़ साईं त इन सिंध जो तस्वुर त कोन ॾिनो। लतीफ़ साईं जॾहिं आउं पढ़ंदो आहियां, जॾहिं हुनजी सिंध जो आउं तस्वुर ॾिसंदो आहियां त मूंखे सच पुछो मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा वहंदा आहिनि ऐं मूंखे हैरत थींदी आहे। लतीफ़ साईं जो न का झल न पल, लतीफ़ जी उहा सिंध आहे, न का झल न पल, न को रावर ॾे में के आज़ादी आहे तव्हांखे पंहिंजी, घुमो फिरो वञो, को टैक्स कोन्हे, को नाको कोन्हे, का झल कोन्हे, का पल कोन्हे, न का झल न पल, न का रायर ॾे में, आणियो हुजनि आवरे। पोइ असांजा कोई जेके मारू आहे न ख़ुशहाल हुनजो कमु कहिड़ो आहे, आणियो हुजनि आवरे रोए रता गुल, पंहिंजा जेके हुननि जो माल आहे उन्हनि जे लाइ माना गुल रोड़े जेके रता उहे पंहिंजे आवरा भरे था छॾनि। जेके
मारू पाण अमल त मलीर आहे हिकिड़ो जे मारू ख़ुशि जी, आहिनि जी, असांजो जी। मलीर जेको आहे न उहो आज़ादु वाह, आहे वाह। त ख़ुशियूं असांजे दर जूं मोहताज आहिनि जेको आहे बिल्कुलु ऐं ॿी ॻाल्हि त हर बेत में हौसलो आहे ससी त कुल हौसलो आहे ससी जे सुर खे जॾहिं जॾहिं पढ़ूं था त असांखे उत्साह मिले थो असांखे हौसलो मिले थो त ज़िंदगी कंडनि जी सेज ज़रूरु आहे पर उन ते बि हलणो आहे ऐं पंहिंजी मंज़िल खे कोन विसारणो आहे हलंदे हलंदे थकिजी पवणो आहे हलंदे हलंदे ठीकु आहे जेकर ज़िंदगी ख़तमु थी वई मरी बि वियासीं त उन मंज़िल जे लाइ मरंदासीं ऐं उन मंज़िल जे लाइ असां पंहिंजी जान क़ुर्बान करण बि सम्झूं था त असां पंहिंजो कर्ज़ु लाथो आहे सो असां जेको आहे सो ससी जे सुर ते अव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं हाणे ॾिसो वरी आयासीं ससुई ते पाण त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई आहे ससुई त ठीकु आहे भई पुनू वठी विया जेकॾहिं ईअं सोचूं था कंहिं बि औरत सां इहो थिए त मिसाल पुनू वठी विया हलिया न ठीकु आहे हिकिड़ो ॾींहुं बि रहंदो माण्हू 2 ॾींहं रहंदो पर लतीफ़ छा कयो आहे लतीफ़ हुनजे उठण जे पलाणण खां वठी जेको आहे न हुन सां गॾु आहे सही हुन सही सां गॾु आहे हुन सां ॾुखनि में पेचरनि में दर्दनि में हुनखे घस ॿुधाए पियो हुनखे जेको आहे सो वेंदे क़बर ताईं हुन सां गॾु आहे जेको सही आहे। सही रेड़ियूं पाईंदे पाईंदे क़बर ताईं हुन सां गॾु। हाणे जॾहिं हुनखे शुरू में जेको थिए ॾिसो न ससुई जॾहिं इहो सॼो अलमियो ससुई सां थिए थो त लतीफ़ किरदारु तकलीफ़ थो करे ऐं गवाही थो ॾे त उठ वेरी ओठार वेरी वेरी थियण ॾेर 350 साल पहिरीं हुन तव्हांखे निशानदेही करे छॾी त केरु केरु तव्हांजो दुश्मन आहे पोइ त बैत जी हिसाब सां आहे असां पंहिंजे हिसाब सां वरी अॻियां था हलूं त उहा निशानदेही करे ससुई सां गॾु पेर खणंदो पोइ जिते डूंगर आयो आहे जबल आयो आहे त हू जबलनि सां पियो लतीफ़ ॻाल्हाए जी उन्हनि जी मंज़र निगारी पियो ॿुधाए त डूंगर ॾुखो यानी के दिलासा ॾिजनि अरे वाह ससुई त फटियल आहे न ससुई त सूरनि जी साड़ियल आहे न बिल्कुलु। तव्हां बि हुनजा पेर पिया छॾियो तव्हां बि हुन सां घटि त तव्हां बि कोन था तव्हां बि कयो कोन न। कई त चए थी डूंगर ॾुखो यानी के दिलासा ॾिजनि घणो पुछजे तिन खां जिन वटां हो त वञनि वाह। तूं की संदा तिन पाइण पेर ॾुखो आहे पर वरी चए थी डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी ॾाढा ॾाढा मूं तन अंदरि थी वई जी वण वॾे वाॾो पर चए थी करम जो काढो न त पथर केरु पंधु करे तुंहिंजी कहिड़ी मजाल आहे पर चए थी जॾहिं मूंखे पुनू मिलंदो न त डूंगर ॾोरापो यादि रखजांइ ऐं पुनू खे ॾोरापो ज़रूरु ॾींदीसीं डूंगर ॾोरापो पेरियूं चवंदुसि पिरीअ खे त पाइणनि पेर पिथूं कया तिरियूं छिनियूं तो रहम न पिए रूह में कदुरु मुंहिंजो को हाणे वाका कंदुसि वो मूंसी जबल तो झाड़ू करे या जॾहिं उतां वई आहे साईं ससुई जो कमाल आहे ॾिसो लतीफ़ साईं जो कमाल आहे ससुई वई आहे जॾहिं माण्हू कंहिं कम ते वेंदो आहे न त पोइ बासू बासींदो आहे सही लतीफ़ त चए त ससुई सुखायूं कयूं विंदे वणनि सां वाह जॾहिं हुन उहो पुनू जे पोयां जॾहिं हुनखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं हुन रस्ते तां वई आहे त वण ते हुन बांस ॾिनी आहे वाह त पुनू वठी पाण सां ईंदुसि जंहिं जंहिं पुनू पाण सां वापसि वठी ईंदुसि त वण वाचाऊं ॾींदुसि ॾार हर कंहिं त पंहिंजे जेको कपिड़ो आहे मुंहिंजी जेका पोती आहे उनखे लीड़ूं लीड़ूं करे हिकिड़े हिकिड़े वण जे ॾार में उहा जेका त पोती जा जेके पर उहे टुकड़ा पंहिंजी बांस उहा पूरी कंदुसि जेको आहे वाह पर अफ़सोस जो हू त उन्हनि लकनि में पंहिंजी पर जेका कमेंटमेंट हुई सही, जेका सही। जदोजहद हुई इवन जॾहिं क़बर में लतीफ़ साईं हुन सां अंदरि गॾु क़बर में बीठो आहे त पंहिंजो ईमान जॾहिं पाण खां सवाल थींदो आहे त मुनकर नकीर वर जेको मंज़र थो ॿुधाए सही सही त मुनकर नकीर खां जॾहिं पुछाई त हू बजाए जो हुननि खे त ख़बर ई कोन्हे त के मुनकर आयो आहे को नकीर आयो को मूंखां सवाल हा, करणो हा, आहे हा। त चए थी मुनकर नकीर खे जॾहिं ॾिठाई त उथी उन खां पहिरीं पुनू पुछाई पुनू पुछाई अदा ताईं को वियो साथ सॼण जो या अची इज़राइल सुते जाॻाई ससुई ससुई त पंहिंजे सही अची सही इज़राइल सुते जाॻाई ससी हाणे थी डोड़ाए दलील त पुनू माण्हू मोकिलियो उते बि हुनखे इश्क ॾी ॾिसो त हुनखे इहो आहे त पुनू जो माण्हू न किथे आयो हुजे वाह त ही लतीफ़ साईं जी महराज जो जंहिं किरदारु आहे न उनखे लतीफ़ पंहिंजे महराज ते मथे खणी वियो आहे हुन उनखे उते उन मंज़िल ते पुॼाए छॾियो आहे लतीफ़ साईं जेको आहे न ऐं लतीफ़ साईं अॼु खां केतिरा सौ साल असांखे इन शइ जी आगाही ॾिनी आहे लतीफ़ हर उन किरदार सां गॾु बीठो आहे जे सोणी समुंड हिन में दरिया में ॿुॾे थी त अंदरि सोणी जा जेको आहे सो हू हर शयूं ॾिसे थो बयानु करे थो त हाणे कहिड़ियूं भला हुनजा चक हुनखे पिया आहिनि कहिड़ियूं हुनखे गिड़कण लाइ तयारु थी वियूं आहिनि किथां हुनखे कंहिं भला वरितो आहे किथां हुनखे कंहिं भला वरितो आहे घिड़ी घड़ो हथु करे
इलाही त्योहार, जंग जर के वात में, सिसी के सीसार, चूड़ा बीड़ा चक में लुड़ सवार, लखे चोट से लोड़ियूं थेलियूं थरनऊं धार। हाणे जेका सिट आहे न, जी जेका भले तव्हां चओ जी। शहीद अजमल लाइ चओ या पंहिंजो जान मोहम्मद महर शहीद जान मोहम्मद लाइ जी, चओ, जी, जी। त मिड़िया मच्छरदार। मूं चयो न दुश्मन प्लानिंग कंदो आहे, सही। त लतीफ़ चयो हाणे अॼु न बचंदे तूं सोणी छो जी, अॼु तुंहिंजे लाइ प्लानिंग, अॼु सभु मनसूबा तुंहिंजे लाइ जुड़ी विया आहिनि। मिड़िया मच्छरदार भाङा थींदी सोणी, मिड़िया मच हज़ार भाङा थींदी सोणी, गतरा थी वेंदी अॼु सोणी, अॼु न बचंदी सोणी जेको आहे। सही। छा त सम्झो अॼु असांजी सिंध में वञी इहो अलमियो बचो आहे, को सादिक अमीन कोन रहियो आहे, को पंहिंजी वर्दी सां, को पंहिंजी पोस्ट ते सचाई सां उहो कमु न पियो करे, भिटाई साईं जे उन्हनि बेतनि ते पूरो कोन पियो लहे। न हींअर बिल्कुलु बि मूंखे हिन ॻाल्हि सां वाक़ई इख़्तिलाफ़ आहे त हींअर असांजो जेको माण्हू आहे न, अलाए हिकिड़ो अजीब क़िस्म जे हिकिड़े कशमकश में उहो मुब्तला थी वियो आहे, जेको अॻे ॾिसो असांजा वॾा हूंदा न, उहे पहिरीं ग़रीबनि जी परगोर वञी लहंदा त हिन वटि घर में खाइण लाइ अनाज आहे, दाणो आहे या कोन्हे को, पोइ पंहिंजे बचनि जी कंदा हुआ जेको आहे। इहो वॾेरो जेको असां वटि वॾेरो लफ़्ज़ आहे, उनजो मफ़हूम इहो हूंदो त उहो अमीन बि हो, सादिक बि हो, सचो बि हो, पंहिंजे राज सां, पंहिंजे भाग सां जेका पग आहे न उनजो तहफ़ुज़ करे ॼाणबो आहे, ॼाणंदो हो त पग जी अहमियत छा आहे। पर अॼु अफ़सोस असांजा ॾिसो न, असांजा माण्हू जेके वञनि था, जेके इवन आऊं इहे खणी चवां सरदार आहिनि, जागीरदार आहिनि, उन वटि डिग्रियूं त ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जूं आहिनि, पर उहे माण्हू वापसि अची उन हिकिड़े जेको पुराणो हिकिड़ो फरसूदा निज़ाम जेको असांजे मथां मड़ियल आहे त बाबा ग़रीब खे हर शइ तव्हां ॾियो, सुजागी न ॾियो हुनखे, क्लर्की जी नौकरी ॾेई छॾियो, हुनखे सुजागी न ॾेई छॾियो। पर तंहिं हूंदे बि जंहिं माण्हू में जज़्बो आहे, ॾिसो अॼु पंहिंजी उन मंज़िल ते रसे थो, बाणे थो, उहिदा त बाणे थो, पर छा हू उन उहिदे ते वेही उन शइ जा हू इंसाफ़ करे थो? हिते मुंहिंजो सवाल आहे त न। असां वटि उन शइ जी माना सख़्ती सां खोट आहे। सादिक जी, अमीन जी जेका शइ न त जीअं तव्हांखे मिली आहे उहा तव्हांखे पंहिंजे जी ॾिसो प्रोफेसर अजमल हो न, हुनजो हिकिड़ो मिशन हो, हू चाहियां थो पंहिंजी फैमिली सॼी ॿाहिरि शिफ्ट करे छॾिया, पर हुन चयो त जेको कुझु मूं हासिल कयो आहे न उहो शऊर ऐं पंहिंजे माण्हुनि में वंडिया, उन्हनि में विराया, हू उन जुस्तजू में मारियो वियो। त माना सभु कुझु बर्दाश्त हू करे सघनि था, पर शऊर नथा बर्दाश्त करे सघनि। त असांजे माण्हू ते इहो फर्ज़ आयत थो थिए त जॾहिं उहो पंहिंजे पेरनि ते बीहे थो त बजाए कंहिंजी यशमेनी करण जे, बजाए कंहिंखे सल्यूट करण जे, त हू पंहिंजी ख़ुददारी सां जीअण सघे। ॾिसो न सर, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, असां वटि ॿ करेक्टर्स अॼु बि मौजूदु आहिनि। हिकिड़ो उहो माण्हू जेको ॿार जीअं पंहिंजी सहाफ़त खे बि वठी हले थो ऐं उन उरूज ते पहुचे थो, ऐं पोइ उनखे वरी कहिड़े तरीक़े सां कर्ज़ लाहिणो पवे थो, पंहिंजी सचाई जो कहिड़े तरीक़े सां हू कर्ज़ लाहे थो, ऐं पंहिंजो पाण खे हू जेको आहे सो शहीदनि में शुमार करे वञे थो, पंहिंजो पाण खे सुनहरी अखरनि में जुड़ाए वञे थो। तारीख़ अहिड़नि किरदारनि खे कॾहिं बि कोन विसारंदी आहे। वरी बि मां चवंदसि त इहो वञी सिंध जो अलमियो बचो आहे, अॼु 4 ॾींहं 5 ॾींहं ॻाल्हि ॿोल थींदी, उनखां पोइ जेको आहे सो जान मोहम्मद महर रहंदो ऐं न ई वरी पोइ के ॻाल्हियूं रहंदियूं। हा, ॻाल्हियूं रहंदियूं जॾहिं वञी फिरी साल जो उहो ॾींहुं ईंदो त उन ॾींहं ते वञी ॻाल्हि ॿोल बि थींदी, उन ॾींहं ते प्रोग्राम्स बि थींदा। पोइ बि असां जेको आहे सो चाहींदासीं, यकीननि पाण सभु चाहींदासीं, सिंध जो शऊर चाहींदो, हर सुलझियल माण्हू चाहींदो त असांखे इंसाफ़ खपे। उनखां अलावा असां वटि उहो किरदार बि अॼु मौजूदु आहे जेके नंढी पोस्ट खां चढ़ी अॻियां वधनि था, वॾी पोस्ट ते पहुचनि था, ऐं पोइ पंहिंजी वर्दी जो कर्ज़ बि नथा लाहिनि ऐं पंहिंजी उन वर्दीअ जी सुञाणप खे विसारे था वेहनि, हक़ीक़त में पंहिंजे पाण खे विसारे था वेहनि। अॼु असां वटि वॾी पोस्ट ते जेतिरा बि माण्हू मौजूदु आहिनि सचा न आहिनि, त उहे हक़ीक़त में पंहिंजी सिंध सां सचा न आहिनि, उहे सिंध जी उन अवाम सां सचा न आहिनि जंहिं गुरबत में हू पाण उहे घड़ियूं घारे आया आहिनि, ऐं अॼु उन वॾे रुतबे ते वेही करे उन्हनि हर शइ खे विसारे छॾी आहे, उन्हनि पंहिंजी वैल्यू खे विसारे छॾियो आहे, उन्हनि पंहिंजी वर्दीअ जे उन कर्ज़ खे विसारे छॾियो आहे। सो 2 करेक्टर्स हमेशह रहिया आहिनि। असां वटि ज़ालिम बि हमेशह रहियो आहे, असां वटि मज़लूम बि हमेशह रहियो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो ज़ुल्म नाहे रहंदो, पर हा मुख़्तलिफ़ दौरनि में ज़ालिम मटिबा रहंदा आहिनि ऐं ज़ुल्म बि मटिबो रहंदो आहे। अॼु बि असां वटि यज़ीदी किरदार मौजूदु आहिनि, अॼु बि असां वटि हुसैनी किरदार मौजूदु आहिनि, हुसैनी जंग जारी आहे। सो चाहींदासीं
ॻाल्हि स्टार्टिंग में बि कईसीं तालीम जी ॻाल्हि, हींअर बि आऊं लास्ट में इहा ई कंदसि त तालीम जे तरफ़ अॻियां वधिणो आहे ऐं असांखे पंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट में माहिर थियणो आहे। असां कोशिशि पंहिंजी करे सघूं था, पंहिंजे हद ताईं इंसानु पंहिंजी कोशिशि करे सघे थो ऐं उन खां पोइ पंहिंजो बिलीव आहे यकीननि पोइ परवरदिगार जी ज़ात ते इंसानु चढ़े थो त असां जेको कयो आहे परवरदिगार तूं असांजो साथ ॾियईं, पंहिंजो बहितर खां बहितर फ्यूचर ठाहियो, पंहिंजनि जो बहितर खां बहितर फ्यूचर ठाहियो ऐं पंहिंजो पाण खे सुञाणो। जंहिं इंसानु पंहिंजो पाण खे न सुञातो उन इंसान कुझु बि न कयो ऐं वञण खां पोइ जेको पछताव हूंदो आहे उन खां पोइ इंसान जे हथ में कुझु बि न रहंदो आहे, ख़ाली हथ इंसानु रहिजी वेंदो आहे। अंधा ऊंधा वेज तबीब असां वटि हमेशह हूंदा आहिनि, असां वटि मुख़्तलिफ़ सिचुएशन्स हमेशह हावी रहंदियूं आहिनि, पर वरी बि पंहिंजो पाण ते कमु कयो, पंहिंजे पाण ते वर्कआउट कयो, पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिशि कयो ऐं मुंहिंजे ख़्याल सां हाणे टाइम बि असां वटि खुटी वियो आहे, पर कोशिशि कंदासीं त 2-4 ॻाल्हियूं ऐड करे सघूं ऐं असां जेको आहे सो बहितर खां बहितर पंहिंजे तालीमी इदारनि खे कीअं बणायूं। ॿीहर बि इन हवाले सां अव्हां खां सर्विस वठंदासीं त बहितर खां बहितर असां पंहिंजी इन सीट जो पंहिंजी हीअ बि त वर्दी आहे न। फॉर एग्ज़ाम्पल आउं हुते वेठी आहियां, हिन जो बि त हिकिड़ो कर्ज़ु आहे न, त तव्हां खां लास्ट में असां मैसेज जे तौर ते पुछणु चाहींदासीं त तव्हां कीअं सम्झो था त पंहिंजो कर्ज़ु भला, पंहिंजी मिटी जो कर्ज़ु भला कीअं लाहिजे? मूं पहिरीं बर्स कयो त उस्ताद जो जेको रोल आहे उहो अॼु तमामु घणो वधी वियो आहे ऐं जेकॾहिं स्कूल्स में उस्ताद पंहिंजो किरदारु निभाइनि, पंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट में स्पेशलाइज़ेशन जेका बि उन्हनि जी आहे, जेको सब्जेक्ट उन्हनि खे असाइन कयो वियो आहे, ॿारनि खे प्रॉपर तरीक़े सां उहो ट्रांसफ़र कनि त मुंहिंजे ख़्याल में उहो पंहिंजो कर्ज़ु लाहे छॾींदा। जेको उते मुंतज़िम वेठो आहे, जेको उते हेड टीचर आहे, प्रिंसिपल आहे, वाइस चांसलर आहे, उनजो इहो रोल आहे त उहो बहितर नमूने सां प्रॉपर मैनेजमेंट करे उन इंस्टीट्यूशन खे सक्सेसफुल तरीक़े सां हलाए त मुंहिंजे ख़्याल में त हर हिकु माण्हू इन तरीक़े सां पंहिंजो पंहिंजो कर्ज़ु ऐं फ़र्ज़ु निभाईंदो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो बहितरीनु मैसेज, तव्हांजी महिरबानी, तव्हांजे वक़्त जे लाइ ॾाढो सुठो प्रोग्राम असांजो कराइतो रहियो ऐं अव्हां खां बि लतीफ़ लगाई साहिबु असां आख़िर में मैसेज वठंदासीं, तव्हांजो छा मैसेज हूंदो? मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त जियो त हंज थी जियो, जी लतीफ़ साईं चयो आहे, बेशक बेशक हंज सदाईं ॾुबरो हूंदो आहे छो जो उहो मोती चुणंदो आहे, मरी वेंदो ॿी का शइ न खाईंदो। त अॼु जे नौजवाननि खे, अॼु असांजा जेके ऑफिसर आहिनि या जेके बि जंहिंजो बि जिते वसाले थो उनखे इहो पैगाम आहे त जियो त हंज थी थियो, ॿग न थियो, छो जो ॿग जो गुज़ारो जेको आहे न, जेको ढूंढ ते हूंदो आहे उहो ॿग हूंदो आहे, हंज थी जियो। वाओ, ज़बरदस्त, ख़ूबसूरत मैसेज हमेशह जीअं तव्हांजो, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं माशाअल्लाह असां इलाही सुठे तरीक़े सां लाइव प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। व्यूवर्स इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान हूंदा ऐं खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं, कोशिशि कंदासीं त प्रोग्राम में डाइवर्सिटी बि हुजे। हींअर मूंखे इजाज़त ॾींदा, मूंसां गॾु मुंहिंजी समूरी टीम खे बि ॾींदव इजाज़त, पंहिंजे दुआनि में रखंदव यादि। अल्लाह वाही।